ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 3/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जो ठही करे बाप जो नाम बालो करो। नाम बालो थींदो संपूर्ण पवित्र ठहिण सां। तव्हांखे संपूर्ण मिठो बि ठहिणो आहे, असांखे संपूर्ण पवित्र बि ठहिणो आहे, संपूर्ण मिठो बि ठहिणो आहे। संगम युग प्रश्न। संगम युग ते तव्हां ॿारनि खे कहिड़ी हिकु फ़िक्र आहे जो सतयुग में न हूंदी। उत्तर आहे, संगम ते तव्हांखे पावन ठहिण जी फ़िक्र आहे। बाप तव्हांखे ॿियो सभु ॻाल्हियुनि सां बेफ़िक्र ठाहे छॾियो अथनि। हाणे असांखे हिकु ई फ़िक्र करिणो आहे कि मूंखे जल्दी जल्दी पंहिंजी स्थिति बाप समान ठाहिणी आहे। तव्हां पुरुषारत कंदा आहियो, इहो पुराणो शरीर ख़ुशी ख़ुशी सां छॾूं। तव्हां ॼाणंदा आहियो इहो पुराणो वस्त्र उतारे नयो वठंदासीं। हर हिकु ॿार खे पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे कि असांखे केतिरी ख़ुशी रहंदी आहे। हर हिकु ॿार खे पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे कि असांखे केतिरी ख़ुशी रहंदी आहे, असां बाप खे केतिरो यादि कंदा आहियूं। ओम शांति। मिठे मिठे स्किल जे ॿारनि खे रूहानी बाप सम्झाइनि था, पढ़ाईंदा बि आहिनि, सम्झाईंदा बि आहिनि। पढ़ाईंदा आहिनि रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज, ऐं सम्झाईंदा आहिनि सर्व गुण संपन्न ठहो, दैवी गुणनि जी धारणा करो। पढ़ाईंदा आहिनि ख़ुदि जे ऐं असांजे आदि मध्य अंत जो, ख़ुदि जे बारे में ऐं असांजे बारे में पूरो शुरू खां अंत ताईं। ऐं छा सम्झाईंदा आहिनि कि सर्वगुण संपन्न ठहियो, दैवी गुणनि जी धारणा करो। यादि कंदे कंदे तव्हां सतो प्रधान ठही वेंदव। तव्हां ॼाणंदा आहियो हिन समय इहा तमो प्रधान सृष्टि आहे। सतो प्रधान सृष्टि हुई जो हाणे 5000 वर्ष में तमो प्रधान थी वई आहे। ये पुराणी दुनिया आहे न, सभिनि जे लाइ चईंदासीं। इहे नई दुनिया में हुया या शांति धाम में हुया। बाप रूहन्स खे ई वेही सम्झाईंदो आहे। सभिनि जे लाइ चईंदासीं न, या त उहो नई दुनिया में हुया या शांति धाम में हुया। बाप रूहनि खे ई वेही सम्झाईंदा आहिनि, हे रूहानी ॿार तव्हां सतो प्रधान ज़रूरु तव्हांखे ठहिणो आहे। बाप सां वरसो ज़रूरु वठिणो आहे। मूंखे पंहिंजे बाप खे यादि करो। लौकिक ॿार बि यादि कंदा आहिनि न, जेतिरा वॾा थींदा वेंदा हद जो वरसो पाइण जे हक़दार थींदा वेंदा आहिनि। तव्हां आहियो बेहद जे बाप जा ॿार। बाप सां बेहद जो वरसो वठिणो आहे न असांखे। हाणे भक्ति आदि करण जी दरकार न आहे। बाबा खां असांखे बेहद जो वरसो वठिणो आहे। हाणे भक्ति आदि करण जी दरकार न आहे। इहे त ॿार सम्झी विया आहिनि कि यूनिवर्सिटी आहे। असां बेहद जा ॿार आहियूं त असांखे बेहद जो वरसो मिलणो आहे। त हाणे असांखे बाबा सां मांगणो थोरी आहे कुझु, भॻत थोरी ठहिणो आहे। इहे त ॿार सम्झी विया आहिनि कि यूनिवर्सिटी आहे। सभु मनुष्य मात्र खे पढ़णो आहे, बेहद जी बुद्धि धारण करणी आहे। हाणे असांखे सभु मनुष्य मात्र खे पढ़णो आहे, बेहद जी बुद्धि धारण करणी आहे। हाणे इहा पुराणी दुनिया चेंज थियणी आहे। त हाणे तमो प्रधान जो हाणे तमो प्रधान आहिनि, उहे सतो प्रधान अवश्य थींदा। ॿार ॼाणंदा आहिनि हिन समय असां बेहद जे बाप सां बेहद सुख जो वरसो पायूं था। बाबा चवनि था हिन समय असां बेहद जे बाप खां बेहद सुख जो वरसो था पायूं। हाणे असां हिकु रूहानी बाप जी ई मत ते हलंदा आहियूं। ॾिस केॾा ॿार हिकु रूहानी बाप जी मत ते हलनि था न। हिकु रूहानी यादि जी यात्रा सां ई तव्हांजी आत्मा सतो प्रधान थी वेंदी। पोइ सतो प्रधान दुनिया में असांखे वञिणो आहे। सतो प्रधान खां पोइ ई असां परम धाम में ई वञी सघंदा आहियूं, पंहिंजी राजधानी में बि वञी सघंदा आहियूं। तव्हांखे सम्झ में ईंदो आहे न कि असां ब्रह्मण आहियूं, असां बाप जा ठहिया आहियूं। पढ़ाई पढ़ूं था न, पढ़ण वारे खे ई ज्ञान चइबो, पढ़ण खे ई ज्ञान चइबो। पढ़ाई पढ़ूं था ऐं जेको असां पढ़ूं था उनखे ई ज्ञान चईंदासीं। भक्ति अलॻि आहे,
हिते असांखे बाबा पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि ज्ञान कहिड़ो ज्ञान था ॾियनि बाबा भई जीवन असांजे बारे में ई पहिरीं ॻाल्हि त असांखे ख़ुदि जे बारे में ई न पतो आहे भॻवान जे बारे में ई न पतो आहे श्रेष्ठ कर्मनि जे बारे में ई न पतो आहे त हिन खे ज्ञान चइबो आहे न त भक्ति अलॻि आहे तव्हां ब्राह्मणनि खे बाप ज्ञान ॿुधाईंदा आहिनि ॿियो कोई वठी इहे ज्ञान ॿियो कंहिंखे बि हिन ज्ञान जो पतो ई न आहे उहे इहे न ॼाणंदा आहिनि कि ज्ञान सागर बाप जो टीचर बि आहे उहो कीअं पढ़ाईंदा आहिनि बाबा टॉपिक्स त ॾाढी सम्झाईंदा रहंदा आहिनि बाबा दुनिया में त ॾिसो बाबा चवंदा आहिनि कि बाबा टॉपिक्स ॾाढा ॿुधाईंदा आहिनि बाक़ी दुनिया में कंहिंखे पतो ई न आहे हिन ज्ञान जे बारे में उहो त दुनियावी स्कूलनि में पंहिंजो पढ़ाई थी थिए ग्रंथ शास्त्र पंहिंजा ॾिसो ग्रंथ जेके सभु कुझु कंठ कयल हूंदा उहो केॾो वॾो ख़ुदि खे भॻवानु सम्झंदो हा भई हिननि खे सभु यादि आहे हीअ सभु ॿुधाए सघंदा आहिनि फलाणे ग्रंथ में ईअं आहे त बाबा खे ॼाणंदा ई न आहिनि बाबा टॉपिक्स ॾाढी ॿुधाईंदा आहिनि नंबर 1 ॻाल्हि आहे बाप जो ठही करे बाप जो नाम बालो करिणो आहे कीअं बालो करिणो आहे अॼु बाबा चवनि था मुंहिंजो नाम बालो करिणो आहे संपूर्ण पवित्र ठहिणो आहे संपूर्ण मिठो ठहिणो आहे इहे ईश्वरीय विद्या आहिनि भॻवानु वेही पढ़ाईंदा आहिनि हुन ऊच ते ऊच बाप खे यादि करो ॾिसो किथे ग्रंथ शास्त्र एॾा सारा बुद्धि में ॻाल्हियूं किथे हिकु ॻाल्हि बसि मां आत्मा आहियां मुंहिंजो पीउ परमात्मा निराकार यही ॻाल्हि किथे एॾा वॾा ग्रंथ शास्त्र भॻवान खे प्राप्त करण लाइ एॾी वॾी पढ़ाई दुनिया में माण्हू कंदा आहिनि न हुनखे फिलॉसफी चईंदा आहिनि ऐं किथे असांजी नंढी सी पढ़ाई बसि मना भव हिन में सभु अची वियो सेकेंड जी ॻाल्हि आहे न आत्मा खे पंहिंजे खे आत्मा सम्झो तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं शांतीधाम जी शांतीधाम में निवास कंदा आहियूं पोइ हिते ईंदा आहियूं पाठ वॼाइण पुनर्जन्म में त ईंदा ई रहंदा आहिनि नंबर 84 जन्मनि जो पाठ असां हाणे पूरो कयो आहे हिन पढ़ाई खे बि सम्झणो आहे पाठ खे बि सम्झणो आहे ड्रामा जो राज बि बुद्धि में आहे न ॼाणंदा आहियो हीअ असांजो अंतिम जन्म आहे हिन में बाप मिलियो आहे न असांखे हाणे 84 जन्म पूरा चईंदासीं कंदा आहियूं त पुरानी दुनिया बदिलंदी आहे हाणे सभिनि जा पुराणा 84 जन्म पूरा थिया त पुराणी हाणे सॼी पुराणी दुनिया बदिले थी न तव्हां हिन बेहद जे ड्रामा खे 84 जन्मनि खे ऐं हिन पढ़ाई खे न ॼाणंदा आहियो त इहे असां सभिनि खे ॿुधाए बि सघंदा आहियूं 84 जन्म वठंदे हाणे पिछाड़ी में अची करे ठहिरिया आहियूं हाणे पढ़ूं था पोइ नई दुनिया में ईंदासीं नया ईंदा रहंदा आहिनि कुझु न कुझु निश्चय थींदो रहंदो आहे बाबा जे ज्ञान में कोई खे हिन पढ़ाई कोई त हिन पढ़ाई में लॻी वेंदा आहिनि बुद्धि में आहे असां सतो प्रधान पवित्र ठहूं था असां पवित्र ठहींदे उन्नति खे पाईंदा रहंदासीं जेतिरी असांजी आत्मा में सतो प्रधानता धारण थींदी वेंदी न ओतिरी असां उन्नति खे पाईंदा रहंदासीं बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां जेतिरो यादि कंदव तव्हांजी आत्मा पवित्र ठहींदी वेंदी आहे ॿारनि जी बुद्धि में सॼो ड्रामो वेठल आहे न इहे बि ॼाणंदा आहियो हिन दुनिया जो तव्हां सभु कुझु छॾे आया आहियो असां हिन दुनिया जो सभु कुझु छॾे आया आहियूं न बुद्धि सां सम्झ छॾियो आहे न त जो हिन अखियुनि सां ॾिसंदा आहियूं उहो ॾिसण जो ई न आहे जो असां हिन अखियुनि सां ॾिसंदा आहियूं उहो ॾिसण जो ई न आहे इहे सभु ख़तमु थियण वारा आहिनि हाणे असांजो अंतिम जन्म ॿियो कोई बि हिन बेहद जे ड्रामा खे न ॼाणंदो आहे तव्हां हाणे सॼे चकर खे ॼाणंदा आहियो बाप आहिनि हाणे तव्हांखे सतो प्रधान ठाहिणु जीअं उहो इम्तिहान 12 मास खां पोइ थींदो आहे न तव्हांजी यादि जी यात्रा बि हाणे पूरी न थी आहे तव्हांजी यादि जी यात्रा बि अञा पूरी न थी आहे ॾाढो कुझु यादि रहंदो आहे पोइ पको थी वेंदो आहे त कुझु बि ॾाढो कुझु यादि रहंदो आहे पोइ पको थी वेंदो आहे त कुझु बि यादि न ईंदो आहे हिकदमि आत्मा
मतिलबु असांखे अहिड़ी स्थिति धारण करणी आहे की बसि असांखे इहो ई पतो हुजे मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा। बसि असांखे पंहिंजो इहो शरीर बि यादि न हुजे, हिकदमि आत्मा अशरीरी थी वञे, अशरीरी थी करे वञणु। छो बाबा अशरीरी पंहिंजो अभ्यास कराईंदा आहिनि? छो जी बाबा चईंदा आहिनि की असां जॾहिं अशरीरी थी करे बाबा खे यादि कंदा आहियूं न त असांजे पाप भस्म थींदा वेंदा आहिनि, असांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी आहे। त असांखे अशरीरी ई वञिणो आहे न। तव्हां सॼी सृष्टि जे मनुष्य मात्र जे पाठ खे ॼाणंदा आहियो, ॾाढा मनुष्य वधंदा वेंदा आहिनि, करोड़ो थी विया आहिनि दुनिया में, एॾा मनुष्य वधंदा विया आहिनि, करोड़ो थी विया आहिनि। ॾिसो दुनिया में केॾा सारा माण्हू थी विया आहिनि। सत्युग में त ॾाढा थोरा हूंदा, पुनर्जन्म वठंदे वठंदे ॿिया धर्मनि जा मठ पंड ताल टालियूं वधंदे वधंदे जार ॾाढो वॾो थी वियो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म ई प्राय लोप थी वियो आहे। असां आहियूं देवी देवता धर्म जा सतो प्रधान हुयासीं न, हाणे उहो धर्म जी तमो प्रधान थी वियो आहे। हाणे उहो धर्म, हाणे बाबा वरी खां हिन दुनिया खे सतो प्रधान ठाहिणा आहिनि, ऐं ठाहिण जे लाइ असां पढ़ूं बि था। जेतिरो पढ़ंदासीं पढ़ाईंदासीं ओतिरो ॾाढनि जो कल्याण थींदो। ॾाढो प्यार सां सम्झाइणो आहे। कल्ह बि बाबा चई न, निर्मानता सां, धैर्यता सां सभिनि खे बाबा जो पैगाम ॾियो, ॾाढो प्यार सां सम्झाइणो आहे, अहंकार न ॾेखारिणो आहे। एरोप्लेन सां पर्स किराइणा आहिनि, हुन में बि इहे सम्झाइणो आहे की तव्हां जन्म जन्मांतर भक्ति कंदा आया आहियो, गीता पढ़ण बि भक्ति आहे न। ईअं न गीता पढ़ण सां कोई मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। ड्रामा अनुसार जॾहिं बाप ईंदा आहिनि तॾहिं ई अची करे युक्ति ॿुधाईंदा आहिनि सतो प्रधान ठहिण जी। पोइ सतो प्रधान पद बि असांखे मिली वेंदो। त बाबा ई हाणे असांखे अची करे सतो प्रधान ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि, पोइ असां सतो प्रधान ठही वेंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो हिन पढ़ाई सां असां इहे ठहिण वारा आहियूं। इहे ईश्वरीय पाठशाला आहे न, इहा असांजी एॾी वॾी ईश्वरीय पाठशाला आहे। भॻवानु पढ़ाए करे असांखे नर सां नारायण ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे सतो प्रधान हुयो, चईंदा की असां पहिरियों सतो प्रधान हुयासीं, हाणे त उन समय असां स्वर्ग में हुयासीं, तमो प्रधान ठही आहियूं त हाणे नर्क में आहे। पोइ चकर खे फिरणो आहे। बाप ई अची करे मनुष्य खां देवता विश्व जो मालिक ठाहिण जो पुरुषार्थ कराईंदा। बाबा हाणे असांखे मनुष्य खां देवता विश्व जो मालिक ठाहिण जो पुरुषार्थ था कराइनि। बाप खे यादि करिणो आहे ऐं दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। लड़णु झगड़णो न आहे, देवता आहियूं कॾहिं लड़ंदा झगड़ंदा न आहिनि। तव्हांखे बि उहो ई ठहिणो आहे न। तव्हां ई ईअं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण तव्हांखे ठहिणो आहे। तव्हां ई अहिड़ा संपूर्ण सर्वगुण संपन्न हुयो। पोइ वरी असांखे ठहिणो आहे, श्रीमत ते ठहिणो आहे। पंहिंजे खां पुछिणो पए की असांखे केसि ताईं ख़ुशी आहे, केसि ताईं निश्चय आहे। इहे त सॼो ॾींहुं यादि रहणो खपे, परंतु माया अहिड़ी आहे जो भुलाए ॾींदी आहे। असांखे सदा यादि रखिणो खपे, सॼो ॾींहुं यादि रखिणो खपे। जेकी बाबा सां पढ़ाए थो तॾहिं त ख़ुशी जो पारो चढ़ंदो न, परंतु माया भुलाए ॾींदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाप सां गॾु असां विश्व जी ख़िदमतगार आहियूं। अॻियां त तव्हां हद जी पढ़ाई पढ़ंदा आहियो, हाणे त असां बेहद जी पढ़ाई, बेहद जी बाप, बेहद जो बाप टीचर ठही करे असांखे पढ़ाईंदो। असांखे बेहद जो बाप टीचर ठही करे बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। इहो पुराणो शरीर आहे न, आहे जो पंहिंजे समय ते ई छूटण जो आहे। आपे ई न छूटे, आपे ई न छूटे। असां ख़ुशी सां हिन शरीर खे छॾूं, मतिलबु असां ख़ुशी सां इहे सोचूं की हाणे बसि इहो शरीर पुराणो थी वियो आहे, हाणे बसि हलो घर। पोइ वापसि असां जॾहिं हेठि अचूं त असांखे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो। असां हिन शीशी शरीर खे छॾूं,
पुराणी दुनिया खे बि छॾे ख़ुशी में वेंदा आहियूं न। पा किथे पंहिंजे घर परमधाम बाबा सां गॾु पोइ ईंदासीं स्वर्ग जी दुनिया में। कोई वॾो ॾींहुं हूंदो आहे त ख़ुशी सां नया कपिड़ा पाईंदा आहिनि। हिते तव्हां ॼाणंदा आहियो असांखे नई दुनिया में नयो शरीर मिलंदो। असांखे हिकु ई फुरनो आहे पावन ठहिण जो। ॿियो सभु फ़िक्रातियूं सां असां फ़ारिग थी वेंदा आहियूं। असांखे बसि हिकु ई फुरनो आहे कि असां जल्दी जल्दी बाप समान बसि असांजी अहिड़ी स्थिति अची वञे कि बसि असांखे मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा बसि ॿियो कुझु यादि ई न अचे। सभु बाक़ी सभु फ़िक्रातियुनि सां फ़ारिग कि सभु ख़लास थी वञिणो आहे। फ़िक्र छा आहे जी किथां जी। अधु कलाक असां भक्ति मार्ग में फ़िक्र में रहियासीं, पोइ अधु कलाक कोई फ़िक्रात न रहंदी हुई हुते। इहा आहे सुख दुख जो खेल। बाबा चवंदा आहिनि अधु कलाक तव्हां फ़िक्रनि में रहंदा आहियो, अधु कलाक तव्हां बेफ़िक्र रहंदा आहियो। पावन ठहिण जो थोरो फ़िक्र आहे, पोइ हिकु बि फ़िक्र न रहंदो। इहो सुख दुख जो खेल आहे न। सतयुग में हूंदो सुख, कलयुग में आहे दुख। बाबा सम्झाईंदा आहिनि, तव्हां पुछी सघंदा आहियो सतयुग सुखधाम जे रहवासी आहियो या कलयुग दुखधाम जा। इहे तव्हां नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो न। ज़रूरु चईंदा कि असां त दुखधाम जा वासी आहियूं। ॾाढा प्यार सां पुछिबो आहे जो मनुष्य आपे ई सम्झी वञे कि असां काथां जा निवासी आहियूं। चईंदा हिननि जी प्रश्न पुछण जी युक्ति त ॾाढी सुठी आहे। भले केतिरो बि वॾो माण्हू हुजे, धनवान हुजे, परंतु आहिनि त सभी नर्कवासी। ईअं थोरी जंहिं वटि पैसा आहिनि उहे सम्झे कि असां स्वर्गवासी आहियूं। स्वर्ग त नई दुनिया खे चइबो आहे। जॾहिं कलयुग पुराणी दुनिया आहे, हाणे कलयुग पुराणी दुनिया आहे। इहे प्रश्न ॾाढा सुठा आहिनि। सीढ़ी में बि क्लियर आहे न। तव्हां सुखधाम में आहियो व दुखधाम में। ये हेल आहे या हेवन आहे, डीटी आहियो या डेवल आहियो, ये पुछिणो आहे। ज़रूरु सतयुग खे डीटी वर्ल्ड चईंदासीं न। सतयुग असांजो डीटी देवी देवता धर्म जो जी दुनिया आहे, डीटी वर्ल्ड आहे। त कलयुग आहे डेवल वर्ल्ड। त पुछिणो खपे सतयुगी स्वर्ग डीटी वर्ल्ड जा वासी आहियो या कलयुगी डेवल वर्ल्ड जा वासी आहियो। उन्हनि खे ॿुधायो भई सतयुग में ईअं थींदो आहे, कलयुग में ईअं थींदो आहे। कई माण्हुनि खे न कलयुग जी रीति रस्म सुठी लॻंदियूं आहिनि, नचणु ॻाइणु खाइणु। कईअनि खे तव्हां चईंदा न कि स्वर्ग में हीअं थींदो आहे हीअं थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि त कई माण्हुनि खे कलयुगी कपिड़ा ई एॾा सुठा लॻंदा आहिनि। चईंदा अरे अहिड़ा कपिड़ा न हूंदा त असांखे त हुन दुनिया में हलणो ई न आहे। हुनखे चईंदा आहिनि नर्कवासी। त पुछिणो आहे सतयुग स्वर्ग डीटी वर्ल्ड जा वासी आहियो या कलयुग डेवल वर्ल्ड जा। भले केतिरो बि धनवान हूंदो, परंतु वासी किथां जो आहे। हाणे तव्हां में ज्ञान आयो आहे न। पहिरियों इहे ॻाल्हियूं ख़्याल में बि न हुयूं। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि असां संगम ते आहियूं। जो कलयुग में आहिनि उहे पतित नर्कवासी आहिनि। पोइ पावन ठहिणो आहे, तॾहिं त पुकारंदा आहिनि हे पतित पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। इहे बि सम्झाइणो आहे न। तॾहिं पुकारंदा आहिनि छो जी पतित दुनिया आहे न। पोइ उन्हनि खे चओ भई हाणे ॾिसो भॻवान खे सॾु छो था करो, छो जी पतित दुनिया आहे। स्वर्ग में त हूंदी ई पावन दुनिया, उते थोरी कोई सॾु कंदो। तव्हां वटि केतिरा ढेर मनुष्य ईंदा आहिनि, पोइ कोटनि मां कोई निकिरंदो आहे। मां जो आहियां जीअं आहियां, जो सिखलाईंदो आहे उनखे कोई विरलो ई उन ते कोई विरलो ई हलंदो आहे। प्रभात फेरी में बि इहे ॾेखारियो कि असां हिन पढ़ाई सां स्वर्गवासी ठहूं था। हाणे शिवरात्रि में माण्हू कढंदा आहिनि त बाबा चवनि था मां जो आहियां जीअं आहियां, जो सिखलाईंदो उनखे कोई विरलो ई ॼाणंदो। प्रभात फेरी में बि इहे ॾेखारियो कि असां हिन पढ़ाई सां स्वर्गवासी ठही वेंदासीं। सतयुग त्रेता द्वापर कलयुग ये चक्र फिरंदो ई रहंदो आहे। तव्हांजी बुद्धि में सॼो चक्कर आहे। पोइ तव्हां सुखधाम शांतिधाम जा मालिक ठहींदा आहियो।
असांजी बुद्धि में हाणे सॼो चक्कर आहे। पोइ असां सुखधाम शांतीधाम जा मालिक ठाहींदा आहियूं। सुखधाम में सुख जो नाम न, दुख जो नाम न हूंदो आहे। सॉरी, सुखधाम में दुख जो नाम न हूंदो आहे ऐं दुखधाम में सुख जो नाम न हूंदो आहे। अगरि पूरो पढ़ंदा न त पद बि घटि पाए वठंदा न। ये त कॉमन ॻाल्हि आहे। हिन करे बेहद जी पढ़ाई पढ़ी करे बेहद जो वरसो वठो। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी बेहद जी बाप खे यादि करिणो आहे। ॾाढो मिठो बाबा आहे न असांजो। उनजो डायरेक्शन आहे कि देह से देह जे सभी बंधननि खे खलास करे ॾियो। हिन देह से देह जे सभी बंधननि खे खलास करो। बाबा चवनि था कि हाणे बाबा चवनि था कि आत्मा त अविनाशी आहे। हाणे शरीर अथई, हाणे शरीर खां न्यारी थी वई। पोइ बाबा चवनि था देरी थोरी लॻंदी आहे। हिन समय त दिन प्रतिदिन सभी तमो प्रधान ठहींदा वेंदा आहिनि। जॾहिं असां सतो प्रधान हुयासीं त असां वॾी वारी आयु वारी हुयासीं, वॾी आयु वारा हुयासीं ऐं ॾाढा थोरा हुयासीं। जॾहिं असां सतो प्रधान हुयासीं त असांजी आयु बि वॾी हुई ऐं थोरा हुया। ॿियो कोई धर्म हुयो ई न। तव्हांजी आयु हाणे जी पुरुषार्थ सां वधंदी आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरो तव्हांजी आयु वधंदी वेंदी। जॾहिं तव्हां सतो प्रधान हुया त तव्हांजी आयु वॾी हुई न। जॾहिं असां सतो प्रधान हुयासीं त असांजी आयु वॾी। पोइ जेतिरो हेठि उतरंदा ईंदा आहियूं न त तमो प्रधानता जे हिसाब सां आयु बि घटि थींदी वेंदी आहे। रजो सां उतरिया त आयु घटि, तमो सां आया त आयु घटि। जीअं नार जो मिसाल आहे न, नार रहट कंगन अर्थात डिब्बे में भरंदो आहे ऐं ख़ाली थी वेंदा आहिनि। जीअं नार जो मिसाल आहे न, कंगन भरंदा आहिनि ऐं ख़ाली थी वेंदो आहे। मतिलबु उहो जेसिताईं इहो पाणी जो न कंदा आहियूं, जीअं पहिरियों त उन में उहो रस्सी भरंदी वेंदी आहे, पोइ हेठि किरंदी वेंदी आहे त रस्सी खुलंदी वेंदी आहे। भरंदा आहिनि ऐं ख़ाली थी वेंदी आहे। नार कुएं खां पाणी कढण जो हिकु तरीक़ो आहे न। इहे बि बेहद जो नार अर्थात रहट आहे। तव्हां हाणे भरो था, जीअं रील न भरंदा आहियूं त उहो असांजो पार्ट भरिजे थो हाणे पूरे, मतिलबु रिवर्स। जीअं कैसेट खे पूरी ख़तमु थी वेंदी आहे, पोइ रिवर्स कंदा आहियूं न, पोइ ॿी जॻह भरंदी वेंदी आहे। भरंदे पूरी भरिजी वेंदी, पोइ धीरे धीरे ख़ाली थी वेंदी। हिन जी भेट बैटरी सां बि कबी आहे। हाणे असां सतो प्रधान ठही करे वञूं था, पोइ 84 जन्म वठंदासीं। अधु कलाक खां पोइ रावण राज्य शुरू थींदो। रावण राज्य में सभिनि खे सभिनि खे चईंदासीं नर्कवासी। पुठियां जो ईंदा उहो नर्क में ई ईंदा। त पहिरियों तव्हां स्वर्ग में वेंदा आहियो। इहे बाप सां भक्ति जो फल मिलंदो आहे। ये बाप सां असांखे भक्ति जो फल मिलंदो आहे। सम्झिबो आहे हिननि ॾाढी भक्ति कई आहे तॾहिं ज्ञान बि वरितो अथनि। इहे सभु राज असांखे बाबा सम्झाईंदा आहिनि। इहे सभु राज असांखे बाबा, ॾिसो बाबा केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। अगरि कोई गहराई सां इहा मुरली पढ़े रोज़ु त हुनजो सॼो ॾींहुं हिन गहराई, ज्ञान जी गहराई सागर जे तले में ई हली वञे। तव्हांखे पोइ ॿियनि खे सम्झाइणो। मनुष्यनि जे अनेक प्रकार जा पाप ई पाप कयल आहिनि। हाणे बाप आया आहिनि तव्हांखे ज्ञान ॾियणु। बाप जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं ई अची करे पढ़ाईंदा आहिनि। एतिरो समय त पतो ई न हुयो न। पाप आत्मा ठहींदा ई हुयासीं। पुण्य आत्मा कीअं ठहिबो आहे, पोइ पाप आत्मा कीअं ठहींदी आहे, केरु सतयुग जा निवासी हूंदा आहिनि, केरु कलयुग जा निवासी हूंदा आहिनि, सभु कुझु बाबा हाणे असांखे ॿुधाए अथई। हाणे केॾा नॉलेजफुल थिया आहियूं न। पहिरियों असांखे पतो हुयो इहे सभु। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि न। बाप खे क्षमा बि चइबो आहे। उन्हनि में लाइट बि आहे, माइट बि आहे। लाइट में ईंदा आहिनि अर्थात जगदा आहियो त माइट अची वेंदी आहे। लाइट में ईंदा आहियो अर्थात जॾहिं असांजी खे आत्मिक स्मृति अची वेंदी आहे त बाबा द्वारा माइट बि मिलंदी वेंदी आहे।
लेकिन पूरी हिकु साथ जल्दी जल्दी न मिलंदी आहे न, हज़म न थींदी आहे न। हिकु बार हाई वोल्टेज ॾेई छॾूं त बल्ब ख़राबु थी वेंदो न। इन करे धीरे 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 असां में शक्ति वधंदी वेंदी आहे। तव्हांजी लाइफ बि वॾी थी वेंदी। तव्हांखे हुते कॾहिं काल न खाईंदो। ख़ुशी सां असां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। दुख जी कोई ॻाल्हि न आहे, जीअं हिकु खेल थी वेंदो आहे। सर्प जो मिसाल आहे न, तव्हां सतयुग खां वठी करे कलयुग ताईं पार्ट वॼायो आहे। इहा ॿुधी में वेही वञिणो खपे। असां सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं पाठ वॼायो आहे। इहा ॿुधी में रहणो खपे। बाबा असांखे गैरंटी था ॾियनि कि असां 84 जन्म वरिता आहिनि। बाबा तव्हांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे सिर्फ़ु 12 ई नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि। पुनर्जन्म खे बि तव्हां सम्झायो आहे कि तव्हां केतिरा जन्म वठंदा आहियो। ब्राह्मण धर्म सां तव्हां केतिरा जन्म वठंदा आहियो। ब्राह्मण धर्म में तव्हां केतिरा जन्म वठंदा आहियो। त के चई हिकु, के चई 2-3 जन्म बि वठंदा आहिनि। सम्झो कोई शरीर छॾंदो, उहो संस्कार ब्राह्मणपन जा खणी वेंदो आहे। त संस्कार ब्राह्मणपन जे हुजण जे कारण पोइ बि सच्चा ब्राह्मण कुल में अची वेंदा आहिनि। ब्राह्मण कुल जी आत्माऊं त वृद्धि खे पाईंदी रहंदियूं आहिनि। ब्राह्मण कुल जा संस्कार खणी वेंदियूं आहिनि न। कुझु हिसाब किताब आहे त 2-3 जन्म बि वठी वठंदा आहिनि। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। आत्मा ब्राह्मण कुल खां दैवी कुल में वेंदी आहे। शरीर जी त ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां बाप जा ठहिया आहियो, तव्हां ईश्वरी संतान आहियो, पोइ प्रजापिता ब्रह्मा जी बि संतान आहियो। असां ईश्वर जी बि संतान आहियूं त ब्रह्मा बाबा जी बि संतान आहियूं न। तव्हांजो ॿियो कोई संबंध न आहे। बेहद जो बाप जो ठहिणु कोई घटि ॻाल्हि आहे छा? बेहद जे बाप जो ठहिणु कोई घटि ॻाल्हि आहे। त सुखधाम जा मालिक ठही वेंदा आहियूं। असां सुखधाम जा मालिक ठही वेंदा आहियूं। सिर्फ़ु वॾे बाप खे तव्हां पहचाने वरितो आहे। वॾे बाबा खे असां पहचाने वरितो। बाबा चई न, कई ॿार भले ॿियो कुझु न करनि पर बाबा बाबा मम्मा बाबा करे करे पूरी विश्व जो राज्य पाके वठी वठंदा आहिनि। त तव्हांजो त असां सिर्फ़ु वॾे बाबा खे पहचानियो आहे, हुन सां सचे दिलि जो स्नेह रखियो आहे। कल्ह बाबा चई न, स्नेह जे सागर में समाए वठो त समान ऐं संपूर्ण ठही वेंदा। बसि ॿियो छा करिणो आहे। बाबा सां बसि मिठी मिठी ॻाल्हियूं करो। बाबा जीअं चईंदा था हलनि उहो कंदा हलो। ॾिसो बाबा ई असांखे शक्ति ॾींदा आहिनि। असांखे सिर्फ़ु बाबा ईअं चए थई उहो करिणो आहे। बाबा चवनि था कटोरो उल्टो रखो त उल्टो रखो। बसि बाबा चए थई न उल्टो रखो। पोइ बाबा जी यादि में उहो कटोरो उल्टो बि रखंदासीं न त हुन में बि असांखे सम्झ बि ईंदी आहे। ईअं न की असां में सम्झ न वधंदी आहे, असां में सम्झ बि वधंदी वेंदी आहे कि छो उल्टो रखूं, कीअं उल्टो रखूं। बसि बाबा जी श्रीमत खे बुद्धि में रखी हलंदा हलो। बाबा सां सचो प्यार करो। वॾे बाबा खे असां शिव बाबा जी हर ॻाल्हि खे न सुठी रीति सम्झी वठो, पहचाने वठो। बाबा खे सुठी रीति पहचाने वठो त बि असांजो बेड़ो पार थी वेंदो। तॾहिं बाबा चईंदा आहिनि कोई लास्ट नंबर वारी आत्मा बि आहे त बि हुन बाबा त चयो अथई न, त बाबा चई त बि हुन आत्मा जी एतिरी बुद्धि त आहे कि हुन गुप्त वेश में आए हुए बाप खे पहचाने वरितई। दुनिया में त माण्हू चईंदा आहिनि भॻवानु कुझु आहे ई न, इहो ई असांजो भॻवानु आहे, इहे ई कण कण में ई भॻवानु आहे। कम से कम हुन जी बुद्धि एतिरो त ॼाणे कि हा इहो ई बाबा आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजे पाण खां पुछो कि असां ख़ुशी
ख़ुशि केसिताईं ई रहंदा आहियूं। असांजी ख़ुशी केसिताईं रहंदी आहे। सर्वगुण संपन्न हुयासीं, ॿियो पुछो पंहिंजे पाण खां, ॿियो पुछो सर्वगुण संपन्न हुयासीं, हाणे श्रीमत ते ठहिणो आहे। इहो निश्चय केसिताईं आयो आहे की असांखे ठहिणो आहे। टियों आहे पंहिंजे पाण खां पुछो की असां सतो प्रधान केसिताईं ठहिया आहियूं। दिन प्रतिदिन दिन राति सतो प्रधान पावन ठहिण जी फ़िक्रात रहंदी आहे। ॿियो पॉइंट आहे अॼु धारणा में, बेहद जे भाव सां गॾु विश्व जी ख़िदमत करणी आहे न, बेहद जी पढ़ाई पढ़णी ऐं पढ़ाइणी आहे। देह सहित जो बि बंधन आहिनि उन्हनि खे बाप जी यादि सां खलास करे ॾियणो। देह सहित पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि जो बि बंधन न हुजिणो खपे। देह सहित जो बि बंधन आहिनि असांजा, उन्हनि सभिनि खे बाप जी यादि में रही करे खलास करे छॾियो। वरदान आहे मालिकपन जी स्मृति द्वारा मनमना भव जी स्थिति ठाहिण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। सदा स्मृति इमर्ज रूप में रहे कि मां आत्मा करावनहार मालिक आहियां, विशेष आत्मा आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां। सदैव ये सदा ये स्मृति इमर्ज रहे, मां आत्मा आहियां, मालिक आहियां, विशेष आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। त हिन मालिकपन जी स्मृति सां मन बुद्धि ऐं संस्कार पंहिंजे कंट्रोल में रहंदो। मां अलॻि आहियां, मालिक आहियां, हिन स्मृति सां मनमना भव जी स्थिति सहज थी वेंदी। ये ही न्यारेपन जो अभ्यास कर्मातीत ठाहे ॾींदो आहे। कल्ह बाबा जी कर्मातीत ठहिण लाइ लौकिक अलौकिक में रहंदे हुए मापन न अचे। अॼु बाबा चवनि था कर्मातीत ठहिण लाइ मां आत्मा अलॻि मालिक आहियां, या ऐं मुंहिंजो शरीर अलॻि, मां आत्मा मालिक हिन सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि जी मालिक आहियां। बसि स्लोगन आहे, तॾहिं असां कर्मातीत स्थिति खे प्राप्त कंदासीं। स्लोगन आहे ग्लानी व डिस्टर्बेंस खे सहन करणु ऐं समाइणु, अर्थात पंहिंजी राजधानी निश्चित करणु। जेके असांजी ग्लानी कंदा आहिनि या असांजे जीवन में डिस्टर्बेंस लाईंदा आहिनि, हुननि खे सहन करणु ऐं समाइणु, मतिलबु उन्हनि खे बि पॉज़िटिव रीति सां भई उहा अगरि असांजी ग्लानी न कंदा, निंदा न कंदा, असां कीअं पंहिंजे पाण खे चेक कंदासीं असां में केतिरा असां ज्ञानीतू आत्मा ठहिया आहियूं। त ग्लानी ऐं डिस्टर्बेंस करण वारी आत्माउनि जी जो बि उन्हनि को कंदा आहिनि, उन्हनि खे असां हिन पॉज़िटिव रीति सां समाए सघंदा आहियूं, अर्थात भुलिजी सघंदा आहियूं, अर्थात उन्हनि खे ॿियो ई सहयोगी आत्मा सम्झी सघंदा आहियूं। कंहिंमें सहयोगी? असांजी राजधानी में असांखे ऊच पद, सतयुग जी राजधानी में असां ऊच पद पायूं, उन जे कार्य में सहयोगी आहिनि न। जॾहिं उहे डिस्टर्बेंस न कंदियूं, उहो ग्लानी न कंदियूं, त बाबा असांखे कीअं पतो लॻंदो असां में केतिरो ज्ञान आयो आहे, असां में केतिरी शक्ति आई आहे। ऐं जॾहिं असां ज्ञान गुण शक्तियुनि सां उन्हनि जी ॻाल्हियुनि खे सहन करे वठंदासीं, समाए वठंदासीं, तॾहिं त अहिड़ी आत्माऊं असांजे राज्य भाग्य में प्रजा ऐं दासदासी जे रूप में ईंदियूं न। प्रजा त विघ्न न विझंदी आहे, दास दासियूं जेका हाणे असांजे जीवन में विघ्न विझनि थियूं, असांखे डिस्टर्ब करनि थियूं, अहिड़ी आत्माऊं असांजे राज्य में दास दासियूं ठहींदियूं आहिनि। प्रजा त असांजी उहो पंहिंजे असांखां शक्ति सहयोग वठंदी आहे, लेकिन जो असांजे कार्य में इहे सभु घर जा इहे सभु कमु कंदियूं, इहे थींदियूं आहिनि जो असांखे हाणे डिस्टर्बेंस क्रिएट कंदियूं आहिनि, असांजी ग्लानी कंदियूं आहिनि। त बाबा चवनि था ग्लानी व डिस्टर्बेंस
खे सहन करण ऐं सामनो करण अर्थात पंहिंजी राजधानी निश्चित करण। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो। साइलेंस अर्थात शांत स्वरूप आत्मा। जॾहिं एकांत में रहंदा आहियूं तॾहिं मन बुद्धि जी एकाग्रता जो अनुभव थींदो आहे। हुन एकाग्रता सां विशेष 2 शक्तियूं प्राप्त थींदियूं आहिनि। हिकु त परख करण जी शक्ति बि हूंदी आहे, निर्णय करण जी शक्ति। ये 2 विशेष शक्तियूं व्यवहार परमार्थ अर्थात पंहिंजे पुरुषार्थ ॿिन्हिनि में सर्व समस्याउनि खे हल करे ॾींदी आहे। व्यवहार ऐं परमार्थ ॿिन्हिनि जी सर्व समस्याउनि खे हल केरु कंदी आहे? जॾहिं असां में परखण जी शक्ति ऐं निर्णय करण जी शक्ति ईंदी आहे। हिन सां सहज ई असां डबल लाइट ठही वेंदा आहियूं। त डबल लाइट ठहिण लाइ असांखे पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्रचित करे शांति सां वियो। मां शांत आत्मा एकांत बाबा सां गॾु रही करे हर कर्म करो। जॾहिं असां हिन शांति जी अनुभूति थींदी न, तॾहिं असांखे यथार्थ ॻाल्हि सम्झ में ईंदी, हर कोई बि ॻाल्हि हुजे, ऐं असां यथार्थ निर्णय करे सघंदासीं त असां हर समस्या खे हल करे छॾंदासीं। हर समस्या हल थी वेंदी त असां छा थी वेंदासीं? डबल लाइट थी वेंदासीं। त डबल लाइट, सदा डबल लाइट रहण लाइ, समस्याउनि में बि डबल लाइट रहण लाइ, समस्याउनि में बि हा हुल्लो न करो, सदा शांत रहो, पंहिंजे मन बुद्धि खे शांत रखो। तॾहिं असां यथार्थ सम्झी सघंदासीं, निर्णय करे सघंदासीं ऐं कम अॻियां वधाए सघंदासीं डबल लाइट स्थिति में स्थित थी करे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।